रस्ता अॼु हेरो खान जो विज़िट कयो आहे। तव्हां हेरो खान जी हालत ॾिठी आहे, गेटियूं ॾिठियूं, रस्ता ख़राबु लॻा पिया आहिनि, इन जे बारे में तव्हांजो छा मौक़िफ़? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हेरो खान पटकुमल बाबा साईं जे नाले सां असांजी यूनियन काउंसिल आहे। असांजा अबाणा हिते कखनि ऐं सच पुछो त 15 साल खां वठी पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट रही आहे। असांजी हितां डॉक्टर सजीला लेघारी असांजो डॉक्टर बंद अली असिस्टेंट आहे। ऐं हालात अहिड़ा आहिनि जेको बछड़ा हींअर सोशल मीडिया ज़रिए जेके बि इहे जेके वीडियो वायरल थियनि थियूं या जेके शहरनि सां जेके पाणी जा मसइला आहिनि, ड्रेनेज जा मसइला आहिनि ऐं रोड रस्ता जेके हींअर ब्लॉक थी विया आहिनि ऐं नए गाज ॿियो साल आहे जेको हुनजो किरोड़े रुपया उहे गबन ऐं गुम लॻा पिया आहिनि। गोरख जो मिसाल वठो त गोरख जा अरबे रुपया गुम थी विया। हितां काछे जे असांजे हिन रोड रस्ता पटकुम खां हेरो खान खां गाज खां जोई ताईं वञण जे लाइ तमामु परेशान आहिनि बछड़ा। हिते जेके डिलीवरी केस थियनि पिया था हींअर मींहुं बरसाति में, या असांजो मेडिसन हिते आम घुटनि ते पटाटो कंहिं दोस्त मूंखे ॿुधायो जेके साईं 10 रुपया किले वारो मींहुं बरसाति में रस्ता न हुजण जे करे असांखे इहे भाॼियूं डबल महांगे दाम ते वठणियूं पवनि। गाज डाइवरेशन बंद जो जेको मनसूबो आहे कहिड़ी वफ़ाक़ी हुकूमत जो या सिंध हुकूमत जो आहे? सिंध जेकॾहिं सिंध हुकूमत चए थी इहो वफ़ाक़ जो प्रोजेक्ट आहे। चलो वफ़ाक़ जेकॾहिं ही ॻाल्हाइनि न आम थोरी जेका ॻाल्हि थी त जेका असांजी महांगाई वफ़ाक़ जे लाइ ही त पाण रोडनि ते निकिरी आया वेठा सॼी सोशल मीडिया हर जॻह ते MP MN वेही रहिया। ही असांजो जेको जोई ही नंढो ॻोठु आहे, जोई जा अलाए केतिरे 14-15 सालनि खां वठी पाणी जे लाइ वेठा आहिनि जेके दोस्त आबादगार। छो नथो आवाज़ु उथारे MP MN, छो नथा अचनि रोडनि ते? असां बि हुन सां गॾु वेंदासीं जेकॾहिं वफ़ाक़ हिननि खे का बजट नथी ॾिए सालियानी ऐं जेके लखे रुपया किरोड़ रुपया जेके अचनि पिया इहे कंहिंजे अकाउंट में वञनि था। इंजीनियर केरु आहे के पुछा छो नथी थिए? काछे में ख़ासि करे तालीम तबाह आहे, इस्पताल कोन्हे, रोड रस्ता कोन्हनि के वफ़ाक़ में तव्हांजी हुकूमत आहे, छा तव्हां वफ़ाक़ में नथा ॻाल्हायो त को असांखे प्रोजेक्ट मिले काछे जे लाइ? सिंध हुकूमत में त को बि असरो कोन्हे। सिंध वारनि त ॾिसो न बाबा साईं, सिंध हुते हिते जेके असांजा जेकॾहिं MP MN चाहींदा थोरा ई त कंहिं मिसकिन जो ॿार मथी लेवल ताईं को डॉक्टर थी अचे या को इंजीनियर थी अचे या को SP थी अचे। फ़िलहाल इहे असांजे बराड़ी जे माण्हुनि खे, असांजे यूनियन काउंसिल जे इलाइक़नि खे, इन्हनि खे तालीम MP MN जेकॾहिं चाहिनि त हीअ सभु शइ थी सघे। वज़ीर आला असांजो मुराद अली शाह ॻोठनि में जेके स्कूल जेके हुते माल मता या